जे पैरेलल हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे डायस्पोरा नेटवर्क ऑफ प्रोफेशनल्स, हुनजो सेक्रेटरी जनरल आहे। अच्छा, ये ॻाल्हि हाणे शुरू कीअं कईसीं कि माण्हू जॾहिं ॿाहिरि वञनि था, डायस्पोरा हिकिड़ो वाइड टर्म आहे, माण्हू जॾहिं ॿाहिरि वञनि था या मां हिते साना में पहिरियों बि अची चुको आहियां। स्टैंडर्ड क्वेश्चन आहे भई 47 या 37 या 27 में माण्हू जेके ॿाहिरि विया उहे ॿाहिरि वञी सेटल थिया सिंध खां। यस, सिंध खां माण्हू ॿाहिरि विया, पर उन्हनि मां सिंध त ॿाहिरि न वई ऐं न वञी करे उन्हनि 110 साल थी विया या 47 खां पोइ 60 साल थी विया, पर सिंधियत असां मां ॿाहिरि न वेंदी ऐं असां घड़ी घड़ी वापसि ईंदा रहंदासीं सिंध में। मां पाण बि सिंध मां थी आयुसि। वेरी इमोशनल मूमेंट फॉर अस। मां बाबा जो घर बि ॾिसी आयुसि मेहर में ऐं शायदि वरी वेंदुसि। That's a different issue. Let's come back to the main point. First of all, thanks to Wahid, Aijaz and Sana that we've been invited.